चवंदो आहियां त चवंदो मोहम्मद खान जो दोस्त जेके आयल आहिनि बिल्कुलु अखियुनि ते असांखे को ज़रूरी एमरजेंसी थी वई आहे, इन करे असां साईं सिकंदर खे बि रिक्वेस्ट कई आहे, पंहिंजी मर्कज़ी सदर खे बि रिक्वेस्ट कई त उन्हनि जी इजाज़त खां पोइ जेके असां ज़िलो ऐं डिवीज़न जेके आहे तकलीफ़ पियो करे। दोस्तो आउं चवंदो आहियां मुक़ाम मां असांजो तालुके जो सदर जनरल सेक्रेटरी, मुंहिंजो ज़िले जो सदर, उन खां पोइ डिवीज़न जो सदर पंहिंजो मौक़िफ़ ॾेई वियो आहे। ऐं वरी बि चवंदो आहियां त पेट्रोल जेकी आहे उनखे हिकिड़े पासे अची मां करे चऊं था ऐं ॿिए पासे अची छुरी हथ मां खणी उनखे 24 कलाक हणूं पिया। जॾहिं को चीज़ ज़ख़्मी थी वेंदी त आउं नथो सम्झां त उहा को पंहिंजो मक़सदु या मंज़िल अचीव करे, लेकिन इन ज़ख़्मी थियण मां गुलाम रसूल डिस्टर्ब आहे, मुंहिंजी मेर वधाई आहे त असीं हिकु कोन आहियूं। असांजा प्लेटफॉर्म अलॻि थी विया आहिनि, उन प्लेटफॉर्म अलॻि थियण खां पोइ जेके आहे अॼु ही जेकी हालत असांजी आहे, असीं हींअर पंडाल मां वेठा आहियूं पर ख़ुदा जी कसम हिक ॿिए सां सचा कोन आहियूं। हिते हिकिड़ी ॻाल्हि हुते वञी ॿी ॻाल्हि, पर इन ॻाल्हि जे करे फ़ाइदो ब्यूरोक्रेट खे पियो पहुचे, नुक़सान उस्ताद खे पियो थिए, नुक़सान तंज़ीम खे पियो थिए, नुक़सान गुलाम रसूल खे पियो थिए, नुक़सान सिकंदर चितोई खे पियो थिए। अॼु जेकॾहिं असीं सचा आहियूं हिन मां सां, हिन उहिदे सां, हिन पेशे सां, पंहिंजे दोस्तनि सां जिते वचन कयूं, अॼु सभ जा सभ असांजा इख़्तिलाफ़ हिते ख़तमु थियनि, गुलाम रसूल जा हथ मज़बूत कयूं। खणी गुलाम रसूल जा 6 महीना आहिनि, 4 महीना आहिनि, 2 महीना आहिनि, साईं सिकंदर मुस्लमानों जो गुज़ारो करे चवे त दोस्त गॾु आहियां। इन खां पोइ जेके इलेक्शन थींदी पोइ ॾिसंदी जेके कमु कयो दोस्तनि जी मर्ज़ी आहे, जेके रोक ॾियनि न ॾे, पर जेसि ताईं साईं गुलाम रसूल मौजूदु आहे ऐं साईं सिकंदर खे रिक्वेस्ट कंदुसि महिरबानी करे, असांजो दोस्त आहे, असांजो भाउ आहे, मूंखे प्यारो आहे, मूंसां गॾु मर्कज़ी बाडी में रहियो आहे, मुंहिंजा तालुक बि भला आहिनि, पर हथ बची रिक्वेस्ट कंदुसि महिरबानी करे जेतिरो टाइम साईं गुलाम रसूल जो आहे, साईं गाज़ी जो आहे, हिननि जो भरपूर साथ ॾियण खां पोइ जेके बि चवनि उन्हनि जे गॾिजी वेही तमामु तहक़ीक़ात जे हक़ में ऐलान करे साईं गुलाम रसूल खे आवाज़ कंदुसि। 22 डिवीज़न जे पेटीएल ॾाढी दुखी आहे, कैंपस जे हवाले मां असांजो उस्ताद परेशान आहिनि, IBHM असांजी उस्तादनि जी तजवीज़ पिया कनि, बायोमेट्रिक असांजी तजवीज़ थी करे, अपग्रेडेशन मां असां बिल्कुलु फेल आहियूं, ट्रेजरी असांजी भी करे वेठी आहे, हिकिड़े पेपर ते असांखां पैसा थी वठे। सभु अफ़सोस जेकॾहिं असां हिकु ॾींहुं हुआ अॼु में बच्चा किथे आई असांजे उस्तादनि जे गोलियूं हणंदा, असां ते अमल कराईंदा, पर अफ़सोस सां चवणो थो पए जेके सियाजी बि असां हिन प्लेटफॉर्म तां हिकु नंढी जॻह अचूं, साईं सिकंदर जो कोई हलो गुलाम रसूल जो टाइम 6 महीने खां पोइ ख़तमु थी वेंदो, जेकॾहिं ख़ुदा तोखे इज़त ॾिनी वरी तुंहिंजे ख़िलाफ़ जेकॾहिं ॿियो को माण्हू आवाज़ खोले वेही ईंदो पोइ सदन जो कमु थी थींदो कोन थींदो साईं कॾहिं कोन थींदो, पर असांजे पहिरें दिलि में साफ़ थियणु खपे। हिते अॼु वाइदो करे निकिरूं कि असां हिकु आहियूं, 6 महीने खां पोइ जेकॾहिं तुंहिंजी कारकर्दगी बदलंदी इंशाअल्लाह ऐलान त कयूं तोसां गॾु ईंदासीं, जेकॾहिं साईं गुलाम रसूल जी कारकर्दगी बदलंदी कंहिं सां गॾु हलंदासीं। ऐं निरपुर ख़ासि उहा वाइट बि जनाब जेके फ़ैसिला कंदी आहे उनखे अमल बि कंदी आहे। जेकॾहिं अॼु हिते ऐलान करे पियो वञा त इहा बिल्कुलु वज़ाहत अथव, मुंहिंजो अञा हिकिड़ो ज़िले जो सदर पोयां बाक़ी आहे उमरकोट जो दोस्त, उहा बि इहे तव्हांखे ॿुधाईंदो जेकॾहिं अॼु गुलाम रसूल सां गॾु आहियूं गुलाम रसूल खे कोन छॾिबो, पर जेकॾहिं गुलाम रसूल जा कमु सुठा हूंदा, साईं गाज़ी जा कमु सुठा हूंदा त अॻिते हिननि सां गॾु आहियूं, जेकॾहिं न हूंदा त साईं सिकंदर तूं कोशिशि कजे असीं इंशाअल्लाह तोसां गॾु हूंदासीं, पर हींअर तूं महिरबानी करे तंज़ीम खे हिकु करो, तंज़ीम सां गॾु बि साईं गुलाम रसूल सां गॾु बि ऐं हीअ जेके ऐप वारी लानत असांखे आई आहे महिरबानी करे वरी रिक्वेस्ट कंदुसि, हिनजी काबीना खे रिक्वेस्ट कंदुसि, साईं पंहिंजे मर्ज़ी जी जनरल सेक्रेटरी खे रिक्वेस्ट कंदुसि हिन ऐप मां असांजी जान छॾाई वञे, न त तंज़ीम अॼु ख़तमु था। हिकिड़ो माण्हू महफ़ूज़ न आहे, अॼु प्लेटफॉर्म तां ऐलान कयो सुबुह जो कराची मां सभु जा सभु गॾु था थियूं,
वरी मां खे नौकरी मां कढंदा पर असांजो उस्ताद आज मरकज़ी काबीना में ॾिसे पियो मूंखे यकीन आहे मुंहिंजो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुंहिंजो सदर इंतज़ार सिकंदर चुतोई अॼु गॾिजी थी करे हिकिड़ो फ़ैसिलो कंदा ऐं उहो फ़ैसिलो सॼी सिंध ताईं वेंदो नारे उस्ताद महिरबानी